बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व अला अइम्मतिल मासूमीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमे किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व मिन आयातिही अन खलक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा लितस्कुनु इलैहा व जअल बैनकुम मवद्दतन व रहमा इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यतफ़क्करून। मोहतरम नाज़रीन किराम, अॼु असां तव्हांजी ख़िदमत में हिकु नओं मौज़ू खणी हाज़िर थिया आहियूं। अॼु जो असांजो मौज़ू आहे ख़ानदान जो मुआशरे में किरदारु। हिन मौज़ू खे इस्लाम तमामु घणी अहमियत ॾिनी आहे, छो जो कंहिं बि मुआशरे जी बुनियाद ऐं पीढ़ ख़ानदान ते ई हूंदी आहे। इन करे बि असां हिन मौज़ू खे हिते पेश कयूं था, छो जो मुआशरो, मुल्क, शहर ठहंदा ई ख़ानदाननि जे मजमूए सां आहिनि। जॾहिं कुझु ख़ानदान गॾिबा आहिनि त उन्हनि मां मुआशरो वजूद में ईंदो आहे। पोइ हाणे अगरि इहे ख़ानदान जंहिं मां मुआशरो ठहे थो, अगरि इहे ख़ानदान भला हूंदा, इन्हनि ख़ानदान जा अफ़राद नेक भला हूंदा त लाज़मी आहे उहो मुआशरो बि भलो हूंदो। कंहिं ख़ानदान में अगरि इंजीनियर आहिनि, डॉक्टर आहिनि, आलिम आहिनि, अगरि उहे ॿाहिरि निकिरंदा, मुआशरे में निकिरंदा त मुआशरे ते उहो पंहिंजो असरु छॾींदा, मुआशरे ते बि उहो असरु थींदो ऐं उहे पंहिंजी मुआशरे में ख़िदमत करे सघनि था। लेकिन अगरि कंहिं मुआशरे में चोर, धाड़ेल, ठग आहिनि त ज़ाहिर हाणे मुआशरो बि अहिड़े ई क़िस्म जो हूंदो। ज़ुल्म, फ़साद ऐं अहिड़े क़िस्म जा जेके मुआशरे में वाक़ियात रूनुमा थींदा रहंदा। लिहाज़ा हिते असांजी इहा ॻाल्हि वाज़े थी वई त कंहिं बि मुआशरे जी बुनियाद ऐं पीढ़ ख़ानदान ते आहे। अगरि ख़ानदान सुठो आहे त मुआशरो बि सुठो हूंदो, ख़ानदान ख़राबु आहे त मुआशरो बि ख़राबु हूंदो। हाणे ख़ानदान में वरी मां तव्हांजी ख़िदमत में इहो बि अर्ज़ु कंदो हलां त ॿ मेन ऐं अहम फ़र्द आहिनि जंहिं मां वरी ख़ानदान वजूद में अचे थो। उहे आहिनि ज़ाल ऐं मुड़ुस। इहे ॿ ख़ानदान जा जेके मेन फ़र्द आहिनि, इन्हनि मां औलाद थिए थी, वरी औलाद मां औलाद, इन अहिड़े तरीक़े सां ख़ानदान वधे थो। असांजी जेको गुफ़्तगू जो अक्सर महवर हूंदो उहे इहे ॿ अफ़राद ऐं उन्हनि जी औलाद हूंदी। इहो तक़रीबन असांजी गुफ़्तगू जो महवर ऐं मौज़ू रहंदो। हाणे बसि इहे ऐसी ताईं वाज़े थी वियो त कंहिं बि मुआशरे में अगरि ख़ानदान जी तरबियत सुठी आहे, ख़ानदान भला आहिनि त उहो मुआशरो बि लाज़िमन ऐं क़तन भलो हूंदो। उन में तरक़ी हूंदी, उन में सुधार हूंदो, उन में इल्मु हूंदो। अगरि उहे ख़ानदाननि जा अफ़राद भला न आहिनि, ख़राबु आहिनि त मुआशरो बि उन एतबार सां ख़राबु ई हूंदो। हाणे अचूं क़ुर खे ॾिसूं। क़ुर मजमूई तौर ते ख़ानदाननि जा 4 क़िस्म बयानु कया। हूं त घणा क़िस्म आहिनि, पर माना जीअं असां चऊं त जेके हिन मौज़ू असांजे मौज़ू सां रिलेटेड आहिनि उन्हनि खे बयानु कंदा हलूं। 4 क़िस्म जा ख़ानदान क़ुर मजीद बयानु कया आहिनि। उन मां हिकिड़ो उहो ख़ानदान आहे जंहिंजा सभु अफ़राद ख़राबु आहिनि। ॿियो ख़ानदान उहो आहे जंहिंजा सभु अफ़राद भला आहिनि। टियों ख़ानदान उहो आहे जंहिंजा कुझु अफ़राद भला आहिनि, कुझु ख़राबु आहिनि। मसलन घर वारो शोहर मुड़ुस भलो आहे त घरवारी ख़राबु आहे। ऐं चौथों ख़ानदान जंहिंजी घरवारी भली आहे ऐं मुड़ुस ख़राबु आहे। इहे 4 क़िस्मनि जा ख़ानदान क़ुर मजीद में
बयान थिया आहिनि। इंशाअल्लाह अॻिते हिक हिक खे असां बयानु कंदासीं ऐं वधीक वज़ाहत बि कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।